हिते हिकु ॿी ख़बर शामिल कई था लाड़काणे मां। लाड़काणे में वकीलनि SHO सिविल लाइन जे नाजाइज़ी ख़िलाफ़ अदालती कार्रवाई जो बाइकाट करे अलामती बुख हड़ताल कई। डिस्ट्रिक्ट बार एसोसिएशन जे वकील गुलाम शब्बीर जतोई लारा अली बख्श, गुलाम ज़फरुल्लाह सुमरो, वहीद अली शर ऐं ॿियनि वकील जे अॻुवाणी में एहतजाज कयो। उन मौक़े ते वकील अॻुवाणनि चयो सीनियर वकील अयाज़ कालोड़ो जे घर ॿाहिरां बीठल मोटरसाइकिल चोरी थी वई हुई। NC दाख़िल कराइण थाणे ते वियो त वॾे मुंशी ऐं SHO बदतमीज़ी कई, खेसि धिका ॾेई थाणे मां कढी छॾियो, जेको मज़मत जोॻो अमल आहे। एहतजाज कंदड़ वकील मुतालबो कयो आहे SHO सिविल लाइन खे हटाए चोरी थियल मोटरसाइकिल वापसि कई वञे। ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो।